You're watching Sin Super TV. कानपुर महर में 7 खतरन फकीरन खिलाफ झेड़े जी FIR दाखिल। सरकारी ऑफिसुन में रिश्वतखोर जी फुरमार। सरकारी ऑफिसुन जन असां दा ज़ुल्म कयो, ज़ुल्म त तव्हां असां दा कयो। जेका बि सीट था वठूं 5 लख ॾे 10 लख ॾे, सीटुनि ते बि 10 लख रुपया ऐं 5 लख भरे पोइ था अचूं। पोइ बाक़ी पैसा त कढंदासीं न, पोइ आवाम जो फुरींदासीं, हुनखे फुरींदासीं। बाक़ी 5 लख कीअं कढंदासीं? ठकी खड़ी हिकु बार में ॾेई छॾी। नौशहर फरोज़ जे रस्तनि तां गंदो पाणी निकाल थियो। दादू में मुश्किल जी बेध्यानी। बाबा वनन जे सदके तुला हर काली दे दला तुंहिंजी रोज़ी में बरकत त विझंदो न। जे तू फकीर मोटाईंदे त किडा तुंहिंजी रोज़ी में बरकत करे। बाबा माफ़ कर, सुबुह खां थी अञा बुरी कान कई आहे। को माण्हू ई कोन आयो आहे जेका फुरियूं लुटियूं। अबा छोकरा, अबा हिन जान छॾिया बाबा। हलो ॾेई थो हलो वठी अबा फकीर तो अरे बाबा दे ऑफिस में भरपूर लाउटी खोले आयो आहे। छा नई किट विझरायो आहे लाउट जी? असां हिते बुरी कान कई आहे। 5 लख तादा करे। अरे हिते फकीर आयो आहे, तुंहिंजी टैक्स न हूंदी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ले बाबा बैठ। साईं मां रिटायर थियो आहियां, सर्विस बुक खणी आयो आहियां। रिटायर क्यों ही? हाँ साईं हाँ। घणा साल सर्विस की? साईं 32 साल। अच्छा क्या लगे? हाणे मूं मिस्किन जो कमु करे रिटायरमेंट वठायो थी। बाबा हिन में सामान सब दुनिया फुटा पिया कागज समझी। हे जेको तोखे इंक्रीमेंट लगी आ 1900 हे जेकी आहे 98 वारी इंक्रीमेंट इहा तोखे गलत लॻल आहे। ऐं तुंहिंजो शनाती कार्ड में बि मसइलो आहे समझी। डेट ऑफ बर्थ में तुंहिंजो मसइलो आहे। हे सॼो सर्विस बुक हे जेका तो न जेका कराई आहे, हे जेको ठपा हणाया न, इहा तोखे मिलणी न आहे इंक्रीमेंट समझे ने। ये तो गलत कम करा डुप्लीकेट आला है। छा ये बाबा कम न थींदो। इनमें सब शइ फुटल आहे। ता या क्लार्क न ठाहे न मुश्किल है। हाणे रिटायर के माने त मकारे विझे। अब क्लार्कन जे त मूंखे लगे ई कोन थो। हे त अलाए हे छा आहे, हे सुन हे जे क्वार्टर का पिया तुंहिंजी। हा हाणे हिन में ई मसलो लॻो पियो आहे समझे। हाणे हे बैंक स्टेटमेंट आहे। हाणे हिन में जेको आहे तुंहिंजो सॼी उमिरि लोन ते गुज़ारियो अथई, लोन खयो अथई एॾो। हाणे मुश्किल माण्हू ॿार बीमार थी वञनि था कया। हाणे हे ॾिस न, हाणे हे जेको तुंहिंजो हे जेको कागज़ आहे न, हाणे इन में बि तुंहिंजे लाइ मसइलो आहे। पर मसला वॾा बाबा। मसलो मां काॾे वञी बाबा हे करेक्शन करण में हे वॾो टाइम लॻंदो। माना हिन में मसइलो आहे। बिल मुरादी न कढे त मुरादी ठहंदी। यार तव्हां जेको ज़ोरी जेको कंदा आहियो कंहिंजो मूड हुजे न हुजे वठण जो, तव्हां जेको ज़ोरी कंदा हिन मां न बाबा हे कम लाइ छा हलो सॼी तुंहिंजी ज़िंदगी थी ठहे। 1000 में 2 लाख घणे आहिनि? टमाटा घणे, बसर घणे आहिनि? 1000 में तो न बाबा बाबा हर ॻाल्हि ॿुध न। 1000 में कुझु कोन ॾिनो। हाणे 1000 ॿियो ॾे सम्झी। बाक़ी तुंहिंजो बिल ठाहियूं था, पर ॻाल्हि इहा आहे त उन में मां तोखां 10 सैकड़ो वठंदो साईं। ॻाल्हि आहे सही। हा 10 सैकड़ो जी न त भले कागज़ हे तुंहिंजो 1000 तूं भली वञ। ऐं असांजी ॻाल्हि चढ़ियल अथई। साईं मां ये दवा जे लाइ रखियो, नंढड़ी जे लाइ चाक कोन रही। हाणे तव्हां नथा मारो विच में अचे बुलाए जेको मिस्किन जो हाणे जो लाख ॾींदो। बाबा हे दवा में पैसा तो दी असांखे बीमार करे जा न मां हीअं न चइबो आहे। चइबो सही मिठाई ॾेई हीअं मजबूरी करे ॾसींदो त असां दिल्ली कान चवंदी। न बसि हाणे मां तव्हां अर्ज़ु
कयो ध्यान कयो महिरबानी कयो ये मुझे करे ॾियो बाक़ी जगह तव्हांजी मिठाई थी न मां तव्हांखे हाँ ठीक है दिल जा कयो ठीकु आहे राय थोड़ा राय ठीक है बस हाणे मूं मिस्किन ते रहां हाँ सही है ठीकु आहे पोइ मां वञा थी हाणे हाँ You watching Sin Super TV.